नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर खे काज़ी अहमद कढियूं। काज़ी अहमद वेझो ॼाणियुनि जी बस कल्टी थियण सबबि औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। क़ौमी शाहराह वटि ॼाणियुनि जी बस कल्टी थियण जे नतीजे में औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॼाणियुनि जी बस पंजाब खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मियुनि में मसामात रेहाना, रुख़साना, तानिया, एजाज़ ऐं रियाज़ हुसैन समेत 10 ॼणा शामिल आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद मुंतक़िल कयो आहे। आगाह कयूं पिया। काज़ी अहमद वेझो ॼाणियुनि जी बस कल्टी थियण सबबि औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। क़ौमी शाहराह वटि ॼाणियुनि जी बस कल्टी थियण जे नतीजे में औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॼाणियुनि जी बस पंजाब खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। ज़ख़्मियुनि में मसामात रेहाना, रुख़साना, तानिया, एजाज़ ऐं रियाज़ हुसैन समेत 10 ॼणा शामिल आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद मुंतक़िल कयो आहे। आगाह कयूं पिया। काज़ी अहमद वेझो ॼाणियुनि जी बस कल्टी थियण सबबि औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। क़ौमी शाहराह वटि ॼाणियुनि जी बस कल्टी थियण जे नतीजे में औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। आगाह कयूं पिया। काज़ी अहमद वेझो ॼाणियुनि जी बस कल्टी थियण सबबि औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। क़ौमी शाहराह वटि ॼाणियुनि जी बस कल्टी थियण जे नतीजे में औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इतलाह ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद मुंतक़िल कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾेई रहिया आहियूं। काज़ी अहमद वेझो ॼाणियुनि जी बस कल्टी थियण सबबि औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। क़ौमी शाहराह वटि ॼाणियुनि जी बस कल्टी थियण जे नतीजे में औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ॼाणियुनि जी बस पंजाब खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो आहे। इन हवाले सां काज़ी अहमद ख़ान धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार टांवरी लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार, ॼाणियुनि जी बस कल्टी थी आहे, काज़ी अहमद भरिसां कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी जी नासिन खे आगाह कयूं पिया। काज़ी अहमद वेझो ॼाणियुनि जी बस कल्टी थियण सबबि औरतुनि समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी अलीपुर पंजाब खां कराची ॾांहुं खणी वेंदड़ वैन मोटरसाइकिल खे बचाए में गलती थी पई आहे, जंहिंजे नतीजे में वैन में सवार मुस्मात रियाना, रुख़साना, मिसिस रियाज़, अज़ीफ़ा, तानिया, एजाज़, हुमा, सोनिया, रियाज़ हुसैन समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मोटर पुलिस बर वक़्तु पहुची ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद मुंतक़िल कयो आहे, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई आहे। मोटर पुलिस मुताबिक़ हादसो मोटरसाइकिल खे बचाए में पेश आयो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी तफ़सील जे लाइ।